वेढ़ा वरी पसंदा खुशहाल थींदी सिंध वजूद में न रहंदियूं आहिनि उहे मिटी वेंदियूं इन जे करे इहो असांजो पैगाम आहे त 4 डिसंबर ते वधि में वधि जेको आहे सिंधी माण्हू निकिरे त हिकिड़ो आवाज़ु हिकिड़ो वॾो ज़ोर जो आवाज़ु थिए जीअं पूरी दुनिया असांखे सिंधी माण्हुनि खे ॾिसे वरी महिरबानी ऐं साफ़ जो मां ख़ासि घुराईंदो आहियां जेके बि दोस्त आया आहिनि सिंध धरती खे वॾी ख़ुशि नज़र सां ॾिसणु चाहियूं याजरक टोपी जॾहिं रैलियूं निकिरंदियूं आहिनि त सिंध धरतीअ सिंधा मण वॾी ख़ुशि थींदी आहे मुंहिंजा जोधा पुट धरती सवारे वेठा आहिनि ऐं जॾहिं बि तारीख़ में सिंधी पंहिंजो वजूद ऐं वॾनि जी सदाईं पंहिंजो बुनियाद रखियो वियो आहे सदाईं तलीमूं असां क़ाइमु ऐं दाइम रखियूं इनशाअल्लाह अॼु असां सुभाणे असांजा नंढा आहिनि सिंध तालीम सिंध धरती खे न उतारंदा इहे सदाईं ख़ुशियूं रहंदियूं सिंध जा नारा लॻंदा रहंदा जीए सिंध सदा जीए सिंध पाकिस्तान जिंदाबाद, पाक जिंदाबाद।